अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो सभई दोस्त ठीक ठाक ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों असां रोज़ाने जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं चंडग्राहन ड्रामे जे बारे में। चंडग्राहन ड्रामे में छा छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट दोस्तों ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त हीअ कहाणी मुकमिल ऐं गौर सां ॿुधूं। दोस्तों रेस कमदार खे चवंदो त अगरि पंहिंजो माण्हू पंहिंजे खे मारणु चाहे त उनखे छा कजे। कमदार चवंदो त उनखे कन में कीड़ियूं विझ जीअं हू तड़पी तड़पी साह ॾे। कमदार चवंदो त हू भले किनो थी मरे। रेस चवंदो उनखे गोली त न हणिजे। कमदार चवंदो त न न ईअं कॾहिं बि तूं न कर। ऐं ॿिए पासे सोजरो परेशान हूंदो पंहिंजी घरवारी खे चवंदो त सनम खां ग़लती करे वेही रहे ऐं इन रेस सां जहिड़ो अटकाए वेही रहे। सोजरे जी घरवारी सोजरे खे चवंदो त सनम ईअं चरी न आहे जो अहिड़ो कमु कंदो। सनम असांखां बि होशियारु आहे, जेको कमु कंदो आहे उहो असांखे ज़रूरु ॿुधाईंदो आहे। सोजरो चवंदो त हू असांखां ॾाढा आहिनि, अलाए करे उन्हनि सां जहिड़ो न अटकाए। ऐं ॿिए पासे नौरोज़ फिज़ा खे चवंदो त हिन गुल जीअं प्यारु असांजो तयारु आहे, जीअं हिन गुल जी सिर्फ़ु ख़ुशबू महसूसु करे सघिजे थी, ईअं असांजी प्यार जी ख़ुशबू सिर्फ़ु असां ई महसूसु करे सघूं था। फिज़ा चवंदो त हिन गुल जूं पखड़ियूं कॾहिं निकिरी सघनि थियूं। ऐं ॿिए पासे नूरी घणो ॼाड़ी हणंदो यूसुफ़नि खे चवंदो त तूं घणो ॼाड़ी न हण, तूं मुंहिंजे लाइ सिर्फ़ु चांहि खणी आ। नूरी चवंदो त सुहिणी मुंहिंजा ज़ेवर विञाइनि, मां उन ॻोल्हण में गुम लॻो पिया, मां चांहि न खणी ईंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।